असां वॾा भागी आहियूं जो भगवान असांखे हे सुंदर अवसर ॾिनो आहे, सुहिणो मौक़ो भगवान ॾिनो आहे। ज़िंदगीअ में उहा ई घड़ी सफल आहे जेका घड़ी प्रभु जे नाम में गुज़रे। संत कबीर साहिब जी अमूलक वाणी आहे। संत कबीर साहिब पंहिंजी मिठी बाणी में चवनि था त कबीर सोई दिन भला। हाँ, गॾु चवण सां उहा वाणी यादि रहंदी आहे। गॾु चवण सां वाणी कंहिंमहिल वक़्त ते यादि अची वेंदी आहे। शब्द गुरबाणी संतनि जी वाणी कंहिंमहिल वक़्त ते यादि अची वेंदी आहे त उहो वॾो सहारो मिली वेंदो आहे। सभु गॾु दोहरायो। कबीर सोई दिन भला, कबीर सोई दिन भला, जा दिन साधु मिलाए, जा दिन साधु मिलाए, अंक भरे भर भेटिए, अंक भरे भर भेटिए, पाप शरीरा जाए, पाप शरीरा जाए। संत कबीर साहब चवनि था जॾहिं बि तोखे संत मिले उन ॾींहुं पाण खे भागन वारो सम्झ, ख़ुशि नसीब सम्झ, छो जो सभु पाप नाश थी सघंदा आहिनि हिकु पल जी सत्संग सां, हिकु घड़ीअ जी सत्संग सां, ख़ाली थोरे से दर्शन मात्र सां। कबीर साहिब चवनि था उहो ई ॾींहुं भलो आहे जंहिं ॾींहुं संत मिलनि, संतनि जो संग मिले। ऐं लेखे में उहो ई ॾींहुं आहे असांजी ज़िंदगीअ में, हयातीअ में। कबीर सोई दिन भला, सोई दिन भला, साहिब आवे याद, साहिब आवे याद। चवनि था उहो ॾींहुं भलो आहे जंहिं ॾींहुं असांखे उन मालिक जी यादि अचे। कबीर सोई दिन भला, कबीर सोई दिन भला, साहिब आवे याद, साहिब आवे याद। लेखे में वो ही घड़ी, लेखे में वो ही घड़ी, बाकी के दिन बाद, बाकी के दिन बाद। बाद चइबो आहे घटाए छॾण खे। चवनि था बाक़ी ॾींहं ज़िंदगीअ जा जेके तव्हांजी ज़िंदगी आहे उन ॾींहं मां पूरी ज़िंदगीअ मां जेके ॾींहं बाक़ी आहिनि उहे सम्झो घटिजी विया, उहा उमिरि फालतू वई, अजाई वई। जंहिं ॾींहुं साहिब यादि आयो उहा ई लेखे में घड़ी आहे, उहा ई सची ज़िंदगी आहे। संतनि जो सम्मेलन थियो, चओ जय श्री कृष्ण। सभु संत इकट्ठा थिया, सेवादारनि खे चयूं बाबा संतनि जो नालो लिखो ऐं संतनि जी उमिरि लिखो ऐं संतनि जो पतो लिखो। त सभु संत जेके संत सम्मेलन में आया हुआ, जीअं त चकरभाटा संत सम्मेलन थियो त असां बि सभिनी संतनि जो नालो पतो एड्रेस लिखी हुईसीं। संतनि जो नालो लिखियो, उन्हनि जी उमिरि लिखियो, उन्हनि जो पतो लिखियो, स्थान रहण जो। सभिनी संतनि जो वारी वारीअ सां लिखंदा पिया वञनि नालो, भई साईं तव्हांजो नालो फलाणो, उमिरि हेतिरी, कहिड़े शहर मां, फलाणे शहर मां। ईअं संतनि सभिनी लिखाए। हिकिड़ा 80 साले जा संत हुया, उन्हनि खां पुछूं साईं तव्हांजो नालो, उन्हनि स्वामी जन पंहिंजो नालो ॿुधायो, चयो तव्हांजी उमिरि, चयो बाबा मुंहिंजी उमिरि आहे 16 साल। चयो जय श्री कृष्ण। सभु खिलण लॻा, भई 16 साल? चयो मुंहिंजी उमिरि 16 साल। साईं मजाक था कयो, खिल मजाक था कयो, तव्हां 16 साल कीअं? चई बाबा तव्हांखे मां सच ॿुधायां कि मुंहिंजी उमिरि 80 साल आहे, पर मूंखे सत्संग भॼन भगवान जो सिमरन कंदे 16 साल थिया आहिनि। त मां सम्झां थो मुंहिंजी बसि उहा ई सही उमिरि आहे, बाक़ी त घटिजी वई हयातीअ मां। कबीर साहिब चवनि था कबीर सोई दिन भला,
भला साहिब आवे याद साहिब आवे याद लेखे में वो ही घड़ी लेखे में वो ही घड़ी बाकी के दिन बाकी के दिन बाद वे ॾींहं असांजा सफला आहिनि। उहे सम्झो जीअं पीउ ख़ुशि थींदो आहे न पुट ते, भई मुंहिंजो पुटु कमाए आयो खटी आयो, तीअं भॻवानु असां ते ख़ुशि थींदा भई हिननि एकादशी कीर्तन कयो। भॻवानु असां ते महर जो हथु रखंदा, भॻवानु असां ते कृपा कंदा, भॻवानु असांखे सभु कुझु ॾींदा, बरकत ॾींदा। जिन जी झोली ख़ाली आहे प्रभु उन्हनि जी झोली भरींदा। जिन खे शरीर जो कोई दुख कष्ट आहे भॻवानु उन्हनि जा शरीर जा दुख कष्ट दूर कंदा। बल्कि ईअं आहे जिन खे सचो प्रेम आहे त भॻवानु उन्हनि खे पंहिंजो दर्शन ॾींदा। चओ जय श्री कृष्ण। भॻवानु जो दर्शन साक्षात आहे। भगवान संगत में विराजमान, सात संगत ते सब फल पाए, साध संगत के बास बे कल मल सब दहना। प्रभु परमात्मा साध संगत में वसी रहा, सात संगत के वैकुंठ चयो विया। ऐं संत कबीर साहिब जी अमृतमयी बाणी, निराली बाणी। संतन जो हिकु हिकु वचन एॾो कीमती आहे, एॾो कीमती आहे। हिकु ई वचन कोई समझी वञे तो बेड़ा पार। कबीर साहिब जन जो ज्ञान संगत ॿुधो, कबीर साहिब खे ॾाढो माण्हुनि ॿुधी करे आनंद आयो। ऐं हिकु गांव जा सेवक हुया, उन्हनि चयो साईं असांजे गांव में बि तव्हां अची करे सत्संग ॿुधायो। कबीर साहिब चयो हा बाबा ईंदासीं, ज़रूरु ईंदासीं। चइबो साईं तव्हांखे असां वठणु ईंदासीं। चई हा भले सदाई वठणु अचिजो। पतो ॿुधायो पंहिंजो, पतो ॿुधायो। चई बनारस में। बनारस में किथे? चई वॾी बाज़ार। अच्छा वॾी बाज़ार, कोई गली कोई नंबर हूंदो न, मकान नंबर जीअं थींदो आहे, गली नंबर मोहल्ला। चई बसि उते पुछिजो पाणी पतो पइजी वेंदो। वॾी बाज़ार वसण वारी गली जिते ख़ूब वसण आहे। सेवादारनि सोचियो कि ॻोल्हे वठंदासीं। बनारस आया जॾहिं मनाइण जे लाइ, भई असांखे सत्संग कीर्तन कराइणो आहे। चओ जय श्री कृष्ण। बनारस में आया, ॻोल्हण लॻा वॾी बाज़ार, उते साड़ियुनि जी बाज़ार आहे। उन बाज़ार में ॻोल्हण लॻा, वॾी में वॾी उहा साड़ियुनि जी बाज़ार आहे। बनारसी साड़ियूं मशहूरु आहिनि, तव्हां शायदि विया हूंदो, विकिणंदा त आहियो न। हा मशहूरु साड़ियूं ॻोल्हींदा ॻोल्हींदा उन बाज़ार में पहुता। हिकु घिटी ॿी घिटी, सोचनि पिया किथे हूंदो, कोई मंदिर ठहियलु हूंदो, कोई आस्थान हूंदो, कोई कुटिया हूंदी ठहियलु, त ॾिसूं किथे आहे। ॻोल्ही ॻोल्ही थकी पिया। माण्हुनि पुछियोसि भाई तव्हां सुबुह खां हेॾे था वञो, होॾे था वञो, हेॾे था वञो, होॾे था वञो, काई ख़रीदी बि नथा कयो, तव्हांखे कमु कहिड़ो आहे? चई असां कबीर साहिब खे था ॻोल्हियूं। चई अरे ओहो कबीर साहिब खे हिते किथे था ॻोल्हियो, उहो त मसाणनि जे पासे रहंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। चई ही छा संत असांखे गुमराह करे छॾियो, संत असांखे गुमराह करे छॾियो। असांखे चई मां वॾी बाज़ार में रहंदो आहियां। चई न बाबा उन्हनि जूं ॻाल्हियूं अटपटियूं, कोई सम्झी न सघंदो आहे। उन्हनि जी चाल निराली आहे, उन्हनि जो हलणु निरालो आहे, उन्हनि जी ॿोली निराली आहे। उन्हनि खे कोई सम्झी वञे त उनजा बेड़ा पार। उहे सेवक उते पहुता, शमशान जे पासे में कुटिया कबीर साहिब जी। अची करे चरणनि में सिर नवायूं। चयो साईं तव्हां असांखे ग़लति पतो ॾिनो पंहिंजो, असां सुबुह खां भिटकिया आहियूं, परेशान थिया आहियूं। चई न बाबा मां तव्हांखे सही पतो ॿुधायो। ॾिसो वॾी में वॾी हीअ बाज़ार न आहे, हा सची में सची बाज़ार जिते हर कोई ईंदो आहे ऐं बिना सॾ ते ईंदो आहे। अॼु सत्संग कीर्तन आहे त माण्हू नथो वञे, चई छो मूंखे भोजे महिल सॾ थोरी कयो आहे। अॼु सत्संग कीर्तन आहे त उन में माण्हू नथो वञे, कोई शुभ कार्य आहे त उन में माण्हू बिना चवण जे नथो वञे। परंतु कबीर साहिब चवनि था हीअ त अहिड़ी बाज़ार आहे जिते राजा हुजे चाहे रंक हुजे, बिना सॾ ते ई हलियो ईंदो आहे। पोइ जो अॼु ॾिसो बनारस जो राजा ख़ुदि हिते आयो आहे ऐं कीअं जली रहियो आहे। हाड जले जैसे लाकड़ी, आग जले जैसे लाकड़ी, केस जले जैसे घास, केस जले जैसे घास। ये जग जलता देख के, ये जग जलता देख के, भयो कबीर उदास, भयो कबीर उदास।
मां ॾाढो उदास थी आहियां, ॾिसां थो त हिते अहिड़ा माण्हू जलनि था जेके पंहिंजे ख़ाली वारनि ते लखे रुपया ख़र्च कंदा आहिनि, अलाए घणनि नमूननि जा अतर तेल सेंटियूं लॻाईंदा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा ख़र्च कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ा माण्हू हिते आया आहिनि जिन जे कपिड़े खे थोरो दाग लॻी वञे त उहो कपिड़ो वरी न पाइनि, लाहे फिटी कनि। अहिड़ा माण्हू जेके अहंकार में भरिजी ऊंचो सिर करे हलंदा, उहे हिते मां ॾिठा आहिनि ईअं जलंदे लकड़ियुनि वांगुरु। कबीर साहिब जे चरणनि में उन्हनि सिर निवायो, साईं दया कयो, हाणे असांजे गांव हली तव्हां सत्संग कीर्तन ॿुधायो, ज्ञान ॿुधायो, त जेको ज्ञान तव्हांजो असां ॿुधो आहे, असांजो सॼो गांव सॼो शहर असांजा मित्र ॿुधनि त उन्हनि जो बि भलो थिए, इन करे कीर्तन सत्संग करायो वेंदो आहे। ऐं जेके बि सत्संग कीर्तन कराइनि था उहे भगवान सां मिलण जी सम्झो पुल था ठाहिनि। जेके एकादशी जो कीर्तन कराइनि था उहे ईअं सम्झो कि वॾे में वॾो परोपकार था कनि, वॾे में वॾो परोपकार। छो जो हे सत्संग कीर्तन जेको आहे भगवान सां मिलाइण जी हिकिड़ी पुल आहे। से संजोग करो मेरे प्यारे, से संजोग करो मेरे प्यारे, जित रसना हरि नाम उचारे। वो कम कयो जैसा ये असांजी ज़बान में प्रभु जो नाम उच्चारण थे, गूंज थे भगवत नाम जी। कबीर साहब के वठी आया, कबीर साहब अची वेठा आसन ते, भजन कीर्तन सत्संग ला संगत सब कठी थी, हिन पासे माताऊं भेनरूं वेठियूं, हिन पासे भावर वेठा। कबीर साहब अचण साईं हथ जोड़े पुछियो, बाबा जेको मां तव्हांखे ज्ञान ॿुधाइण वारो आहियां उन ज्ञान जे बारे में तव्हांखे कुछ जानकारी आहे? सभिनी चयो हा हा आहे। छो जो सभिनी खे ख़बर हुई भई कबीर साहब ईंदा, सत्संग कंदा, ज्ञान ॿुधाईंदा। चओ जय श्री कृष्ण। कबीर साहब चयो बस को बाबा तव्हांखे ख़बर आहे त पोइ ठीकु आहे, मां हलां थो, राम राम। माण्हू ॾकी विया, सेवादारी ॾकी विया, चरण पकड़ियो, न साईं ईअं कीअं, वियो वियो, तव्हांखे त असां एॾा कष्ट करे ओॾो वठी आया आहियूं, हाणे हिते निहाल कयो संगत खे, सत्संग ॿुधाए। कबीर साहब वरी पुछियो, बाबा जेको मां चवण वारो आहियां भजन सत्संग बाणी उन जे बारे में तव्हांखे कुछ जानकारी आहे, कुछ ख़बर अथव? त माण्हुनि सोचियो, पहिरियों चयोसीं हा हा आहे त नाराज़ थी विया, संत उथी करे वञण लॻा। हाणे माण्हुनि चयो न न साईं असांखे कुछ जानकारी कोन्हे, कुछ ख़बर कोन्हे। सम्झो? कबीर साहब चयो जॾहिं तव्हांखे ख़बर ई न आहे त केरु मूर्खनि सां मथो हणंदो, मां हलां थो बाबा, मां न कंदुमि तव्हां वटि कीर्तन सत्संग। माण्हू हैरान थी विया, सेवादारनि वरी चरण पकड़िया, न न साईं ईअं न कयो, दया कयो, ॿुधायो ॿ वचन। चओ जय श्री कृष्ण। कबीर साहब वरी पुछियो, भई मां जेको ज्ञान तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, जेका बाणी तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, उन जे बारे में तव्हांखे कुछ ख़बर आहे, जानकारी आहे? हाणे माण्हुनि सोचियो, पहिरियों चयोसीं हा त संत नाराज़ थी विया, वरी चयोसीं न त संत नाराज़ थी विया, हाणे कीअं कयूं? पोइ हिन पासे वारनि चयो न न असांखे ख़बर कोन्हे, ऐं हिन पासे वारनि चयो हा हा असांखे ख़बर आहे। संत कबीर साहब चयो, बाबा जेके तव्हां हिन पासे वेठा आहियो उहे हिन पासे वारनि खे ॿुधाए छॾियो, मां हलां थो, राम राम। मां छा वेठो मथो हणां तव्हां सां? हिननि खे जंहिंखे ख़बर न आहे हुनखे तव्हां सभु ॿुधाए छॾियो, ठीकु आहे? चरणनि ते किरी पिया, न साईं न, ईअं थोरी, असांजो तात्पर्य इहो न आहे, असां तव्हांजे मुख मां ॿुधण था चाहियूं। वरी कबीर साहब पुछियो, भाई जेको मां तव्हांखे ज्ञान ॿुधाइण वारो आहियां, जेको सत्संग तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, उन जे बारे में तव्हांखे कुछ जानकारी आहे? हाणे सभु माण्हुनि सोचियो, पहिरियों हा चयोसीं त नाराज़, न चयोसीं त नाराज़, 50-50 कयोसीं त नाराज़। हाणे छा कयूं? सभु चुप करे वेठा, हथ सभु शांत वेठा, ईअं शांत वेठा, ईअं शांत वेठा कि सुई बि किरे त आवाज़ थिए। पोइ कबीर साहब पंहिंजी ज्ञान जी अमृत बरसात शुरू कई।
तो जेतरी देर सजी संगत वेठी रही, न संतन जी दिल पई थे कि असां कीर्तन भजन सत्संग बंद क्यों, न संगत जी दिल पई थे, छो जो सब शांत वेठा। ऐं जंहिंमहिल सभु रस पीअंदा आहिनि अमृत, सभु अमृत रस पीअंदा आहिनि उन्हनि कननि सां ऐं हृदय में वसाईंदा आहिनि, थी वञे मिसकीन, थी वञे फ़क़ीर, थी वञे प्रभु जे प्रेम में, मन खे मारे, अहंकार खे मारे। संत कबीर साहिब चयो, जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो हरि भजन में, जो सुख पायो हरि भजन में, वो सुख नाही अमीरी में, मन लागो मन लागो लागो रे, मन लागो मेरो यार फकीर में, मन लागो मेरो यार फकीर में, मन लागो यार फकीर में, मन लागो मेरो यार फकीर में। भला बुरा सबका सुन लीजिए, 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 हर गुजरान गरीबी में, मन लागो मेरो यार फकीर 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 में। आखिर ये तन खाक मिलेगा, फिर ये तन खाक मिलेगा, आखिर ये तन खाक मिलेगा, फिर ये तन खाक मिलेगा, कहाँ फिरत मगरूरी में, कहाँ फिरत मगरूरी में, मन लागो लागो रे, मन लागो मेरो यार फकीर में, मन लागो मेरो यार फकीर में। संत तुलसीदास महाराज पंहिंजी बाणी में चवनि था कि मूंखे राम जो भजन मिले, वो चाहे मूंखे भीख मांगे करे खाइणो पवे, तभी मां समझंदुमि त राजा इंद्र खां बि वधीक सुखी मां आहियां। राजा इंद्र सॼे स्वर्ग जो राजा, संत तुलसीदास जनता मूंखे भले भगवान भिखारी बणाए, भले मां भीख मांगे करे खावां, पर मूंखे राम जो भजन मिले त मां समझंदुमि कि राजा इंद्र खां बि वॾो राजा मां आहियां। हाथ में कोड़ी बगल में सोटा,
अगल में सोता चारों दिशा जागीरी में, चारों दिशा जागी मन लागो मेरो यार फकीरी में। कहत कबीर सुनो भाई साधो, कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो मेरे साधो, कबीर सुनो भाई साधो, साहिब मिले सबोरी में, साहिब मिले सबोरी मन लागो मेरो यार फकीरी में। 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 संतन खे चवंदा आहिनि न शाह, नालो ॿुधो अथव बाबा नारायण छा चवंदा आहियूं? साईं वसण साईं पारू शाह। शाह कंहिंखे चइबो आहे? राजा महाराजा खे चइबो आहे। संत छा आहिनि? फ़क़ीर आहिनि। उन्हनि खे असां शाह था चऊं, छा जे लाइ? कि उन्हनि खे नाम जो खजानो आहे, उन्हनि खे प्रभु नाम जो धन मिलियो आहे। मीरा चवे थी, खर्चे न खूटे वाको चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। सच्चो धन बेपरवाह है। फ़क़ीरीअ में बेपरवाही अची वेंदी आहे। जेके आम फ़क़ीर हूंदा आहिनि ख़सीस, उन्हनि खे बि बेपरवाही हूंदी अथव। कंपनी गार्डन जे साम्हूं हिकिड़ो फ़क़ीर ईंदो, अचण सां ईअं काउंटर ते ठका धक कंदो, टक यस, बसि ईअं चवंदो, ॿियो कुझु न। पोइ ॾियोसि त ठीकु आहे, न ॾियोसि त हली वेंदो। हिकु मिंट बि न बीहंदो। भई अगरि हुनखे चवंदो न बीह भाई मां ॾियां त बि हिकु ग्राहक ॾिसां, न उहो न बीहंदो। ॾियणो अथई त ॾे बसि, ठगा यस। हिकु फ़क़ीर राजा जी सवारी पई लंघे, त राजा जी सवारी जीअं जी कोई मंत्री ईंदो आहे त हार न वॼंदा आहिनि, पुलिस जी गाॾियूं हलंदियूं आहिनि, ॿ टे अॻियां आम माण्हुनि खे हटाए छॾींदा आहिनि, रस्ता बंदि करे छॾींदा आहिनि। भई मंत्री थो लंघे कोई, या CM आहे या PM आहे, केरु आहे, लंघे थो बाबा रस्तो साफ़ हुजे। राजा पियो लंघे त फ़क़ीर हिकिड़ो दरवेश बीठो हुयो। सिपाही आया, चयो परे थी संत, परे थी। चई न बाबा मूंखे कीअं था परे कयो, राजा मुंहिंजो माइट आहे। सिपाही खिलण लॻा, माइट कीअं? चई मुंहिंजो संडू आहे। अरे काॾे राजा, काॾे तूं पैदा भिखारी, तूं फ़क़ीर, तुंहिंजो संडू कीअं न थी? तव्हां पुछोसि, अजायो तव्हांखे सजा मिलंदव वरी। सिपाही ॾकी आहे। भई मतां थींदो न कोई पुराणो रिश्तो हुजे, या दूर जी रिश्तेदारी हुजे हिन जी राजा जे राणीअ सां, उन्हनि जी घरवारीअ जी, या थींदो आहे काई पुराणी सखी सहेली हुजे, उन नाते सां मञींदो हुजे। ईअं न थिए कि राजा असांखे सजा ॾे। राजा जी सवारी परियों अचे पई। वज़ीर पुछियो, भई उहो फ़क़ीर बीठो आहे, हुनखे हटायो छो न था? राजा जी सवारी थी अचे। चयो साईं न, उहो राजा साहिब जो संडू आहे। चयो जय श्री कृष्ण। वधियूं सवारियूं अॻिते, आख़िर राजा जी बि सवारी वेझो आई त राजा पुछियो, भई कहिड़ो फ़क़ीर बीहारे छॾियो अथव, हटायोसि हुनखे। त हैरान थी विया सिपाही, चई साईं उहो फ़क़ीर त चए थो मां संडू आहियां राजा साहिब। राजा हैरान थियो, चई छा जो संडू आहे असांजो? ध्यान सां ॾिसण लॻो, भई केरु आहे केरु आहे। राजा खे बि मन में लॻो, अलाए मतां कोई दूर जी रिश्तेदारी न हुजे, सुभाणे राणी नाराज़ न थिए मुंहिंजी। राजा लथो हेठि, दरवेश फ़क़ीर सम्झी नमस्कार कई, साईं तव्हां केरु आहियो?
चई मां तुंहिंजो संडू आहियां, सुञाणे नथो? चई न मां नथो सुञाणा। तॾहिं हुन संत दरवेश चयो राजा तोखे मुंहिंजे मालिक पंहिंजी न्याणी ॾिनी आहे, उन जो नालो आहे अमीरी, ऐं मूंखे पंहिंजी न्याणी ॾिनी अथई उन मालिक, उन जो नालो आहे फ़क़ीरी, त संडू न थियासीं भई? राजा चरणनि ते किरी पियो, चई हा बराबरि, इन नाते संडू थियासीं। त संतन फ़क़ीरी पसंदि कई, संतन फ़क़ीरी पसंदि कई। संतन खे उहो सुख जो सुख पायो राम भजन में, जेको सुख उन्हनि खे सत्संग में मिलियो, भजन में मिलियो, उहो सुख नाही अमीरी में। उहो सुख संत कबीर साहिब चवनि था उहो अमीरीअ में कोन्हे, फ़क़ीरीअ में आनंद आहे, फ़क़ीरीअ में सुख आहे, फ़क़ीरीअ में सची मौज आहे। पर उहा फ़क़ीरी कहिड़ी? अहिड़ी फ़क़ीरी हुजे, वह मस्त फ़क़ीरी दे मुझको शाहों की भी परवाह न हो, न मैं ही किसी का शाह बनूं और मेरा भी कोई शाह न हो। अहिड़ा दरवेश भगवान जो गुरनि था, जीअं गुरु तेग बहादुर महाराज चयो गुरु ग्रंथ साहिब में कि भय काहूं को देत न, नहीं भय मानत आ। न असां कंहिंखे ॾकाईंदा आहियूं ऐं न असां कंहिंखां ॾकंदा आहियूं, न कंहिंखे भउ ॾींदा आहियूं, न कंहिंजो भउ कंदा आहियूं। उहो ब्रह्म ज्ञानी आहे जेको कंहिंखे न भउ ॾे, न कंहिंजो भउ करे, ब्रह्म ज्ञानी। अहिड़ी मस्त फ़क़ीरी संत कबीर साहिब जी वाणी में आयो कि चाह गई चिंता मिटी, चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, मनुआ बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए, जिसको कुछ नहीं चाहिए, वो शाहन के शाह, वो शाहन के शाह। जंहिंजी चाह ख़त्म थी वई, इच्छाऊं ख़त्म थी वयूं, मन में बेपरवाही अची वई, उहे थी विया संत, उहे शाहन जा शाह न रही। हिकिड़ो संत राजा जे घर आयो, राजा हथ जोड़े करे संत खे वठी आयो, भई अचो तव्हां असांजो भोजन स्वीकार कयो। संत चयो राजा भोजन मां करे चुको आहियां, भोजन जी मूंखे इच्छा न आहे। चयो न तव्हां संत दया कयो, भोजन स्वीकार कयो। महाराज संत चयो न बाबा मूंखे भोजन जी महिल इच्छा कोन्हे। राजा सोचियो संत आहे, फ़क़ीर आहे, कुझु लालच ॾियांसि त भोजन स्वीकार करे। चयो जय श्री कृष्ण। राजा चयो साईं मां तव्हांखे 5 सोन जूं मुहिरूं अरदास थो ॾियां, तव्हां मुंहिंजो भोजन थोरो सो ई स्वीकार कयो भले। संत चयो न मूंखे सोन जी मुहिरुनि जी बि ज़रूरत न आहे, न भोजन जी ज़रूरत आहे। अच्छा हीअं कयो मां तव्हांखे 1000 सोन जूं मुहिरूं थो ॾियां, भला 1,00,000 सोन जूं मुहिरूं थो ॾियां। आख़िर राजा बि वधंदो वियो, वधंदो वियो। राजा वधंदे 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 एतिरे क़दुरु आयो कि चई मां तव्हांखे पंहिंजो अधु राज थो ॾियां। चओ जय श्री कृष्ण। संत चयो न बाबा मूंखे न भोजन जी ज़रूरत आहे, न सोन जी ज़रूरत आहे, न तुंहिंजे राज जी ज़रूरत आहे। राजा चयुसि कमाल था कयो, भला मां तव्हां मुंहिंजो भोजन स्वीकार कयो, मां पंहिंजो सॼो राज तव्हांखे थो अर्पण कयां, अॼु खां वठी तव्हां राजा। संत चयो प्यारा मूंखे भोजन जी बि ज़रूरत न आहे, सोन चांदी जी बि ज़रूरत न आहे, तुंहिंजे राज जी बि ज़रूरत न आहे। राजा चवण लॻो मुंहिंजा प्यारा संत दरवेश, अहिड़ो कोई राजा हूंदो धरतीअ ते, अहिड़ो कोई राजा हूंदो मूं जहिड़ो जेको तोखे राज ॾेई छॾे पंहिंजो?
उन संत चयसि भले तो जहिड़ो कोई राजा न हूंदो त मूं जहिड़ो कोई फ़क़ीर बि न हूंदो जेको राज बि ठुकराए छॾे कि मूंखे चाह ई न आहे, इच्छा ई न आहे। अहिड़ा संत दरवेश जिन दुनिया खे कूड़ सम्झो, तमाशो सम्झो।